أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام را تلك آيات الكتاب المبين. إنا أنزلناه قرآنا عربيا لعلكم تعقلون. نحن نقص عليك أحسن القصص بما أوحينا إليك هذا القرآن وإن كنت من قبله لمن الغافلين. إذ قال يوسف لأبيه يا أبت إني رأيت أحد عشر كوكبا والشمس والقمر رأيتهم لي ساجدين. قال يا بني لا تقصص رؤياك على إخوتك فيكيدوا لك كيدا إن الشيطان للإنسان عدو مبين. وكذلك يجتبيك ربك ويعلمك من تأويل الأحاديث ويتم نعمته عليك وعلى آل يعقوب كما أتمها على أبويك من قبل إبراهيم وإسحاق إن ربك عليم حكيم. صدق الله العظيم. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. सूरह यूसुफ अगर मैं सूरह निसा को दर्स के अंदर हली काफ़ी हिस्सो हली वियो. इंशाअल्लाह हाणे मुकम्मिल इन सूरत यूसुफ ते दर्सन जो इरादो आहे. इंशाअल्लाह इन खे मुकम्मिल करणो आहे. जे अल्लाह चाहे त सूरह यूसुफ जे अंदर अल्लाह सुब्हानहू व तआला यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो वॾे तफ़सील सां बयान फरमायो आहे. अहिड़ो किस्सो बाक़ी कलाम पाक जे अंदरि क़ुरान शरीफ़ जे अंदरि कंहिं बि जाइ ते मुकम्मिल बयान थियल कान्हे को अलावा यूसुफ अलैहिस्सलाम जे. उन जे शान नुज़ूल जे अंदरि मुख़्तलिफ़ कौल अचनि था. त इहा सूरत नाज़िल कीअं थी सॻोरी.
हिकिड़ी रिवायत में अचे थो तफ़सीर इब्न कसीर जे अंदरि साहबा किराम अर्ज़ कयो त अल्लाह जा रसूल क़ुरान पाक जा अहकाम खोड़ ॿुधाइनि पर अहिड़ो को किस्सो हुजे जेको असांखे मुकमिल बयानु करे ॿुधायो त असां ख़ुशि थियूं। अल्लाह सुब्हानहू व तआला तिन ते सूरत यासी यूसुफ नाज़िल फरमाई। तफ़सीरनि ईअं बि लिखियो आहे शान नुज़ूल जे अंदरि यहूदिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल कयो जे तो सचो नबी आहे त असांखे ॿुधाए इब्राहिम अलैहिस्सलाम जो असुल जेको इलाइक़ो हुयो उहो शाम हुयो। वो बनी इसराइल मिस्र जे अंदरि कीअं आया? हालांकि बनी इसराइल जो ख़ानदान हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां आहे और मिस्र जे अंदरि हज़रत मूसा अलैहिस्सलाम अचे करे वरी उन्हनि जी जान छॾाई बनी इसराइल जी। तंहिंते अल्लाह सुब्हानहू व तआला यूसुफ अलैहिस्सलाम यूसुफ पूरी सूरत नाज़िल करे ॿुधाई त यूसुफ अलैहिस्सलाम इहो असुल शाम खां आयो मिस्र जे अंदरि। इन मिस्र जे अंदरि रहण जे करे बनी इसराइल जो ख़ानदान इन यूसुफ अलैहिस्सलाम खां पैदा थियो ऐं उन्हनि खे जो सॼो वाक़ियो कहाणी बि इहा अल्लाह सुब्हानहू व तआला सूरत इहा यूसुफ जे ज़रिए जॾहिं ॿुधाई त हुननि जे वात में आङुरियूं अची वियूं। ऐं ॿिए नंबर में अल्लाह सुब्हानहू व तआला हिते बयानु फरमाए थो अलिफ लाम रा तिल्का आयातुल किताबिल मुबीन। क़ुरान पाक जे अंदरि काफ़ी सूरतुनि सगोरनि जे मुंड में अहिड़े क़िस्म जा हुरूफ़ ईंदा आहिनि जे मुंड में सूरत बक़रा में या अलिफ लाम मीम, हिन सूरत सगूरी जे मुंड में अलिफ लाम रा। इन खे अरब कलाम जे अंदरि मुक़त्ताआत चइबो आहे जंहिंजी माना अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे मालूम आहे, बाक़ी कंहिंखे मालूम कान्हे का। इहे हुननि जे विच में राज़ आहिनि, राज़। बाक़ी न हुनजी माना में काहे पवणु जाइज़ ई कोन्हे का, माना मुराद हुनजी मालूम करणु ज़रूरी कान्हे का। अल्लाह ऐं पैगम्बर जे विच में राज़ आहिनि, बयानु कयल राज़ आहिनि। फरमाए त इहे आयतूं अथव किताब मुबीन जूं। किताब मुबीन माना चिटो आहे, पधरो आहे। हिन जा अहकाम, हिन जा क़ानून, हिन जा ज़वाबित तमामु चिटा पधरा तफ़सीली बयानु थियल आहिनि, को बि शक शुबो न आहे। फरमाए त इन्ना अंज़लनाहु क़ुरआनन अरबिय्या, असां नाज़िल कयो आहे इन किताब मुबीन खे अरबी ज़बान में। क़ुरान अरबी आहे, अरबी। अरबी ज़बान छो लथी? हालांकि दुनिया जे अंदरि कई ॿोलियूं आहिनि, कई, पर अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुरान जो नुज़ूल अरबीअ में इंतिखाब करे ॿुधायो लअल्लकुम ताक़िलून। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबी हो, उन जी क़ौम अरब हुया, सम्झण वारा उहे ई हुआ। जेकॾहिं क़ुरान ॿी ॿोलीअ में लहे हा त नबी ज़रूरु सम्झे हा, पर पंहिंजी क़ौम खे पंहिंजी ॿोलीअ में सम्झाइणु तमामु आसान थी पवंदो आहे, ॿी ॿोलीअ में सम्झाइणु ॾुखियो थी पवंदो आहे। अल्लाह पाण फ़ाइदो हुन जो ॿुधायो त अरबी इन जे करे लाथुम जो लअल्लकुम ताक़िलून, जीअं तव्हां अरबो सम्झो। पहिरियों मज़ो सम्झण जो तव्हां फ़ाइदो वठो, उन खां बाद में बाक़ी ॿिए क़ौमियूं फ़ाइदो वठंदियूं। तफ़सीर इब्न कसीर ते ॻाल्हि कई आहे, फरमाए त उनज़िल अशरफुल कुतुब बे अशरफिल लुग़ात। फरमाए त किताब आसमान मूं लथा 104 एतिरा किताब आसमान में नाज़िल थियल थी चुका आहिनि। तंहिंमां वॾे में वॾा किताब 4 आहिनि, तौरात, इंजील, ज़बूर, क़ुरान करीम।
इन तमाम कुतुब मूं शराफ़त रखण वारो क़ुरान करीम। क़ुरान करीम जी शराफ़त हिकु किताबनि मूं शराफ़त, ॿिए नंबर में बे अशरफिल लुग़ात, तमाम दुनिया के अंदर जेकी ॿोलियूं आहिनि उन मां शरीफ़ इज़त वारी ॿोली अरबी आहे। अरबी ॿोली में नाज़िल थियो, पर नाज़िल कंहिं ते थियो? अला अशरफिर रसूल, जेको रसूलनि मूं तमामु शराफ़त ऐं इज़त वारो हो। किताब भी शराफ़त वारो, अशरफ, ॿोली भी अशरफ इज़त वारी, पर जंहिं ते नाज़िल थिया उहो भी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा तमाम रसूलनि खां अशरफ शराफ़त वारो, इज़त वारो, तमाम पैगम्बरनि खां। पर ॿिए नंबर में बेसिफ़ारत अशरफिल मलाइका, हिन खे नाज़िल करण वारो जेको इज़त वारो फ़रिश्तनि मूं आहे जनाब जिब्रील अलैहिस्सलाम, तमाम फ़रिश्तनि जो सरदार। ॿिए नंबर में वकान ज़ालिक बे अशरफिल बिक़ा, जंहिं जाइ ते नाज़िल थियो तमाम रूए ज़मीन खितनि मूं शराफ़त वारी जाइ मक्को मुअज़्ज़म। नाज़िल भी उते थियो वञे, पर वकान इब्तिदाउ नुज़ूलिही बे अशरफ शुहूर सनत वहुव रमज़ान। चए थो ॿिए नंबर में इन जी जेकी इब्तिदा नुज़ूल जी थी, साल में शराफ़त वारो महीनो जेको हूंदो आहे, इज़त वारो रमज़ान, इन में थी। हर एतबार सां क़ुरान करीम चए थो कामिल आहे। अरबी ॿोलीअ खे वॾी इज़त आहे, तंहिं करे फरमायूं त हुज़ूर फरमायो त अरबी ॿोलीअ सां मुहबत करे सिखो, जन्नत में भी का भी ॿोली न हलंदी, अरबी ॿोली हलंदी, अरबी ज़बान हलंदी। ख़ुदा जी कुदरत, जे सिंधी जन्नत में वेंदो त बि डायरेक्ट उते अरबी ॻाल्हाईंदो, ख़ुदा जी कुदरत आहे। असांजे उते सिखण जी उते ज़रूरत का बि न पवंदी। हे अल्लाह सुब्हानहू व तआला हिकिड़ो एज़ाज़ ऐं शराफ़त बख़्शी आहे। जन्नती जेको जन्नत में वेंदो उते ॿोली इहा हूंदी, अरबी बि का ॿोली कान हूंदी। तंहिं करे अरबनि सां, अरबीअ सां, इन सां जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे ऐं अरबी ॿोली क़ुरान करीम जे करे मुहबत करणु खपे अरबी ॿोलीअ सां। इन जे करे त पूरे दुनिया में मदारिस ये जेके पढ़िया वञनि था, पढ़ाया वञनि था क़ुरान हदीस खे सम्झाइण लाइ, तक़रीबन अरबी आहे मदारिस जे अंदरि। फरमाई क़ुरानन अरबिय्यन लअल्लकुम ताक़िलून। हाणे आहे उन साॻी जाइ ते, असुल वाक़े ते, नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़सस बिमा औहैना इलैका हाज़ल क़ुरान। फरमाए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां किस्सो बयान था कयूं तुंहिंजे मथां, पर सुहिणो किस्सो, किस्सनि मां तमामु सुहिणो किस्सो। बिमा औहैना इलैका, उन्हीअ सां जो असां वही कईसीं तुंहिंजे तरफ़ इहो क़ुरान। क़ुरान पाक जे अंदरि बाक़ी तव्हांखे जेके किस्सा ऐं वाक़ियात नज़र ईंदा जुज़वी, उन्हनि में का तरतीब का बि न हूंदी। कंहिंजो टुकड़ो हूंदो, कंहिंजो अधु हूंदो, सॼो मुकमिल क़ुरान करीम जे अंदरि काथे बि किस्सो को बयानु थियल कान्हे का। छो? क़ुरान करीम मां जेको मक़सूद आहे उहा आहे हिदायत, अहकाम। क़ुरान करीम जे अंदरि मक़सूद किस्सो कोन्हे, छो त क़ुरान करीम किस्सनि जो किताबु कान्हे, महज़ तारीख़नि जो किताबु कान्हे को। पर चूंकि तारीख़ बि की मुस्तक़िल फ़न हैसियत रखंदी आहे, इन्हीअ जे करे अल्लाह सुब्हानहू व तआला हिकिड़ो किस्सो ॿुधाई तां त उन्हनि खे ख़बर पए त क़ुरान करीम खे अल्लाह सुब्हानहू व तआला खे बि किस्सो बयानु करणु ईंदो आहे। पर किस्से जो मक़सदु छा हूंदो आहे? न तमामु ड्रैग हुजे, हणहणा हुजे, न तमामु हल्को हुजे जो को सम्झी न सघे, किस्सो हुजे नॉर्मल दरमियानी। पर हे जेको किस्सो रब थो फरमाए त अहसनल क़िसस, किस्सा तव्हां ॿुधा हूंदा, पर हे चए थो तव्हां किस्सा ॿुधिजो त अहसनल क़सस, तमामु किस्सनि मूं सुहिणो। छो त हिन जो दारो मदारो महज़ किस्से बयानी ते न आहे, हिन जे अंदरि अल्लाह सुब्हानहू व तआला कई इल्म जा दरवाज़ा खोले छॾिया, कई अहकामनि जा दरवाज़ा खोले छॾिया।
कई सम्झाइण जा दरवाज़ा अल्लाह सुभान व तआला इन किस्से जे अंदरि खोले छॾिया। यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो इन जे अंदरि अल्लाह सुभान व तआला सम्झाणी ॾेई छॾी त अकुल इंसान बि कम जी शइ आहे, बुर्दबारी इस्तिक़ामत सब्र बि कम जी शइ आहे। इन इस्तिक़ामत ऐं सब्र जे करे इंसान ख़बर न आहे त केतिरियूं केतिरियूं तकलीफ़ूं सही करे छा थो फतह करे सघे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको किस्सो अव्वल खां वठी जेको आख़िर ताईं आंदई, अल्लाह सुभान व तआला उन जे अंदरि कई हिकमतूं, कई नुक़ात, कई बसीरतूं, उन जे अंदरि इंसान जे मुआशिरे जूं सम्झाणियूं, माहौल जूं सम्झाणियूं, शरीयत जूं अंदरूनी बेरूनी कानून कई मुआशिरे जा अल्लाह सुभान व तआला बयानु करे छॾिया। छो त किस्सनि जे अंदरि जेको मक़सदु आहे महज़ सिर्फ़ु उन मूं किस्सो बयानु करे सिर्फ़ु मज़ो हासिलु कजे, इहो मक़सदु कान्हे को। मक़सदु उन जे अंदरि जेके अहकाम, जेके इल्म ऐं जेके उन जे अंदरि दरवाज़ा खुलनि था, मक़सदु उहो आहे। अल्लाह बयानु फरमायो, नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़सस बिमा औहैना इलैका हाज़ल क़ुरआन व इन कुन्त मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन। क़ुरान अजीब ॿोली ॻाल्हाई। फरमाई जे ईअं यूसुफ अलैहिस्सलाम जे मुकमिल किसे खां आम तारीख़ हिकिड़ी बयानु कंदा यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो, पर महज़ ॻाल्हि जे एतबार सां अल्लाह तो फरमाए त नबी सगोर जीअं इहे किसे खां बेख़बर हुया, तीअं मुंहिंजे किसे ॿुधाइण खां तोरियूं तूं बि पहिरियों बेख़बर आहे, तोखे यूसुफ अलैहिस्सलाम जे मुकमिल किसे जी ख़बर कान्हे का। अल्लाह सुभान व तआला तो फरमाए हिते, अल्लाह सुभान व तआला इल्म ग़ैब जी नफ़ी थो फरमाए त तोखे यूसुफ अलैहिस्सलाम जे किसे जी इन मुंहिंजे ॿुधाइण खां पहिरियां चए थो लमिनल गाफ़िलिन, तूं बेख़बर आहे, तोखे ख़बर कान्हे, तोखे हाणे मां थो ख़बर ॾियां। हे जेको असां साबित कंदा आहियूं त नबी इल्मुल ग़ैब आहे। इल्मुल ग़ैब चइबो छा कया त ग़ैब चइबो आहे अणॾिठो, माना अणॾिठो सभु कुझु रसूल ॼाणे थो। माज़अल्लाह, इहो ख़ुदा जी सिफ़त में शिरक आहे। क़ुरान करीम ख़ुदि वाज़िह थो करे, व इन कुन्त मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन। हे किस्सो तोखे बयानु करे रब थो फरमाए त मां ॿुधायां थो, मां नक़ुस्सु अलैका, हाणे किस्सो बयानु थो कयां। हाणे हिन किसे मुंहिंजे बयानु करण खां पहिरियां चए थो रसूल तोखे बि वाक़ई जी ख़बर कान्हे का, तूं बि बेख़बरनि मां आहे। अलाह चई त बेख़बरनि मां, असां चवंदा आलिमुल ग़ैब आहे। माज़अल्लाह, क़ुरान जी अलाह जी मुखालिफ़त आहे। तो तूं बि बेख़बर न, तोखे बि ख़बर कान्हे का, तोखे हाणे मां थो ॿुधायां। व इन कुन्त मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो अॼुकल्ह आम हुन जी वीडियो जारी कई थी हुजे, वीडियो ठाही वई आहे, फिल्म भरी वई आहे। इहा ईअं करे सम्झो इहा फिल्म ॾिसणु, ॿुधणु, हलाइणु नबीअ जे हक़ में तौहीन आहे, तौहीन जी का हद कान्हे का। क़ुरान करीम जे किस्से खे छॾे करे अॼु असां उन ते दुनिया वारनि ॿिनि पैसनि कमाइण जे करे उन जे मथां छा फिल्म ठाहे छॾीसीं। हे भाई यूसुफ अलैहिस्सलाम, हे ॿाहिरि अथसि, हे गेलन्स था, हे ज़ुल्म था कनिसि, इहो सभु कुझु उन जे अंदरि तस्वीर ठाहे ॾेखारनि था। यूसुफ जी तस्वीर, यूसुफ घुमे थो, ॿाहिरि घुमनि था। इहा हिकिड़ी फिल्म ठाही वई आहे। वरी मुस्लमान वाह जो मज़ो आहे, यार ज़ुल्म था कनिसि। अड़े भाई इहा जेकी तस्वीर जे अंदरि जेको तव्हां माण्हू जंहिंखे तव्हां यूसुफ बीहारियो आहे, माज़अल्लाह, इहो यूसुफ नबी आहे। इनखे तव्हां नबीअ जो दर्जो ॾेई छॾियो, एॾो इंतिहा ज़ुल्म। अलाह जंहिंखे नबी न, उहो नबी जेकॾहिं ख़ुदा खे या जेकॾहिं मख़लूक खे पसंदि हुजे हा त मां हिननि खे वीडिया जारी करायां, मां हिननि खे फिल्म जारी करायां। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, उन दौर में ख़ुदा करे सघे पियो। ख़ुदा इन ते क़ादिर हो। नबीअ खे चयां त हीअं कैस्टियूं तयारु करे तूं पंहिंजा फिल्म ठाहे, हे पंहिंजे जंगियुनि जूं तस्वीरां कढे करे तूं क्लिपियूं ठाहे त तुंहिंजी दुनिया वधीक इन में ॾिसी करे इबरत हासिलु कंदी। पर जे इहे जेकॾहिं नबियनि जा फिल्म जी असां ॾिसूं हा, नबीअ जूं तस्वीरूं जे ॾिसूं हा, त असांजो ईमान बिल ग़ैब न रहे हा। हिन मौजूदु दौर वारनि जो ईमान बिल ग़ैब न रहे हा। पर अल्लाह सुभान व तआला खे इहा ॻाल्हि मंज़ूर कोन्हे।
क़ुरान करीम के अंदर यूसुफ अलैहिस्सलाम जो भी सिर्फ किस्सो बयान की तव्हांखे उन तस्वीर के सूरत में वीडियो जारी न कराई। अज सीधा साधा मुसलमान के मां समझाइण चाहियां तो न ॾिसो फिल्मूं नबियन के हक़ में तोहीन कंहिंखे माज़ल्ला उन जो पीउ याकूब ठातो हूंदव, कंहिंखे उन जी अम्मा ठाती हूंदव। ये महज़ तव्हांजा वहमीन जेके घुमन फिरन था ये नबी माज़ल्ला नथा बणिजी सघनि। इहा गोया कि अंबिया किराम अंबिया सगुरनि जी तोहीन। अॼुकल्ह त छा ज़ुल्म जी ॻाल्हि कजे, छा ज़ुल्म जी छा दास्तान बयान कजे। माण्हू असांखे चूतियो सम्झी बीठा आहिनि असांखे, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मां तो चवां त इन्हनि जहिड़ो को बेअकुल चूतियो दुनिया में कोई कोन पैदा थींदो। उन्हनि खे कोई सम्झाइण वारो कोई कोन्हे को। तस्वीर ठही पई हूंदी, हाणे ताज़ियूं तस्वीरां तव्हां ॾिसो ॿाहिरि लॻी पयूं थियूं। इमाम हुसैन जी तस्वीर नेदा लॻा पिया आहिनि, सुतो पियो आहे कारे बुरके सां चादर वेड़ी करे जी अम्मा ज़ैनबा माज़ल्ला कारो बुरको मथो पातो पियो आहे। ओ ज़ालिमो ज़ुल्म करे पाक बीबियुनि जूं तस्वीरां छो था कढायो। इहा वाक़ई उहा बीबी आहे या माज़ल्ला का तव्हांजी का औरत आहे, नालो उहो था ठोकियोसि तव्हां आख़िरकार। छा इहा तोहीन नज़र नथी अचे, इहा बेहुरमती नज़र नथी अचे। गुस्ताख असांखे सॼो थो वञे। असांखे जेको आहे त तरह तरह जूं ॻाल्हियूं असांजे मथां आयद कई थियूं वञनि। हे गुस्ताख, हे फिलाणा न मञनि अलीअ खे, न मञनि जेको आहे त वलीअ खे, न मञनि कंहिंखे। पर मां थो चवां असां मञण वारा ईअं जीअं क़ुरान जीअं मञींदो, क़ुरान जीअं चवंदो असां उअं ई मञींदासीं। काथे यूसुफ अलैहिस्सलाम जी तस्वीर, काथे अम्मा साइण इन्हीअ जी हज़रत हसन जी हज़रत हुसैन जी तस्वीर, काथे वरी उन जो बुराक छपींदा, यानी असां जो तस्वीर ठाहींदासीं जंहिं ते नबी पाक मेराज कयो आहे। हे अकुल जी ॻाल्हि आहे। बुराक जे मथां घोड़ो छापे करे, पर छापे करे उन जी मुंडी वरी औरत ई ठोके छॾींदासीं। औरत जी तस्वीर ते माज़ल्ला इहा बुराक बणाए असां नबीअ खे शेर था करायूं मथे। हे असांजी छा आहे, हे में असांजो अदब आहे, हे असांजो अख़लाक़ आहे, हे असां माज़ल्ला नबीअ जो शान। इन में नबीअ जो शान कहिड़ो थो वधे। नबीअ जे लाइ बुराक उहो आयो हो जंहिंजी मुंडी औरत जी माज़ल्ला सुवाली पैदा कान्हे को। जनाब मुहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे हाल हयात जे अंदरि कंहिं औरत खे कॾहिं हथु नाहे लॻायो। इन बुराक औरत वारी तस्वीर ते जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सवारी कान्हे कंदो। हिन को वधीक तोहीन बि का। ऐं ईअं चार्टर लॻा पिया आहिनि थिया, ईअं उन्हनि खे इबादत सम्झी थी वञे। अॼु काइनात बि को बि कोन्हे को जो उन्हनि खे चवे त बेअकुलो छाजी तस्वीर आहे, कहिड़ी बीबीअ जी तस्वीर आहे। उहे त मुक़दस पाक हुयूं, उहे त अम्मा फ़ातिमतु ज़हरा जो ख़ानदान हुयूं। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, अम्मा फ़ातिमतु ज़हरा हयातदार, जंहिंजो जनाज़े जे लाइ वसियत अला ताली राति जो खणिजांइ। जीअं मुंहिंजे कंहिं जिस्म ते इंसान जी नज़र न पई आहे, तीअं मरण खां बाद में मुंहिंजे कद ते बि कंहिंजी का नज़र न पए। उन बीबियुनि सगोरनि जी तस्वीर ठाहे करे उन्हनि पाक मुक़दस मुजस्सिमनि जी माज़ल्ला उन्हनि जी सुवाल पैदा कान्हे का, या तस्वीर थी नथी सघे, पर माज़ल्ला उन्हनि जक में तोहीन। ऐं असां हिनखे छा था सम्झूं, इबादत था सम्झूं, सवाब था सम्झूं। वॾे मुंहुं ॿिया मुस्लमान वाह त वाह वाह, हे कमाल कर माज़ल्ला। इनखे तकण बि ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे गुनाह आहे। असां सां जेकॾहिं का वारदात थी वञे, असां पंहिंजी औरत जी का जाली तस्वीर हणाए भरण बर्दाश्त कोन था कयूं। असांजी औरत जी का तस्वीर लॻे, असां जेके मक़तूल मरहूम मोल जी का तस्वीर लॻे, हो जेकॾहिं हुजनि हा उन्हनि जो ख़ानदान हक़ीक़ी, हो कानून बर्दाश्त करे हा। अम्मा सकीना जी तस्वीर जी तव्हां तोहीन कयो आहे, अम्मा बीवी ज़ैनब जी तस्वीर जी तव्हां तोहीन कयो आहे, मुक़दस जिस्मनि जी तव्हां तोहीन कयो आहे। ख़ुदा जो ज़ात जो कसम आहे, हक़ीक़ी उन्हनि जो बच्चो को हुजे हा, तव्हांखे कोर्ट में छिकराए हा, तव्हांखे कोई माफ़ी कोन करे हा। पर अॼु मुस्लमान सुतो पियो आहे सभु। इन ॻाल्हि ते तवजी कोन्हे को रे। इन ॻाल्हि ते ठहियो ठीकु आहे बाबा, मज़हब आहे, सवाब आहे, इबादत आहे, ॾिसो का ॻाल्हि ई कान्हे का। माज़ल्ला तंहिं करे अर्ध पिया थिए कि ख़बरदार नबियनि जूं फिल्मूं ॾिसणियूं न आहिनि। माज़ल्ला नबीअ ते फिल्म ठहंदी आहे छा? इहे नबी माज़ल्ला फिल्म आई आहे छा?
अदाकार आशा हे फिल्म कन कम अदाकारन जो माज़ल्लाह हे मौजूदा दौर के अंदर मुसलमान माज़ल्लाह नबियन के अदाकार बनाए छो माज़ल्लाह चंगन बरन हस्तन मोतबिन के माज़ल्लाह अदाकार वाले दर्जे में रखी छॾी इहो दर्जो तबको इहो कम अदाकारन जो होंदो फिल्माइन जो होंदो अल्लाह जा पाक नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम वाक़ियो तमाम ड्रिगो मां तफ़सीर ॾे कोन थो वञा कौम जे अंदर को क़त्ल थी पियो उन क़त्ल जे लाइ अचनि था झगड़ो थी पियो त क़त्ल उनखे कंहिं कयो कबीलो पाण में विढ़े थो मूसा अलैहिस्सलाम ने आया मूसा असांखे रब खां दुआ कर असांखे बयान करे ॿुधाए असांजे मक़तूल जो क़ातिल केरु मूसा अलैहिस्सलाम ने रब जे तरफ़ों वही आयो त ॻूं कों वो चवण लगा तूं असां सां मश्करी थो करे असां सां मज़ाक थो करे अल्लाह जो नबी रण करे चवे थो ख़बरदार मां नबी आहियां नबी मश्करो कॾहिं न हूंदो आहे नबियूं मश्करी नबियूं अहिड़े क़िस्म जा वाक़िया नबियूं खिल मज़ाक नबी चए थो इन मज़ाकनि खां मुक़दस हूंदा आहिनि पाक हूंदा आहिनि अदाकारी न ॼाणींदा माज़ल्लाह जे नबी दुनिया जे अंदरि अदाकारी वारा कम कंदा माज़ल्लाह हीअ क़ौम त बर्बाद थियल हुजे हिन क़ौम जी रहनुमाई केरु करे आख़िरकार तंहिं करे ख़बरदार हे मुंहिंजो पैगाम इहो ई आहे जो कोई इहो ई आहे ख़बरदार नबियनि जूं कंहिं जेकॾहिं आहिनि बि सही मुस्लमान ख़ुदा जो क़सम ड्राहे छॾियो न ॾिसो काफ़िन जाइनि ते इहा ई मुसलमान चङा भला चीदा मज़ेदार चीदा फिलाणी आहे ख़बरदार नबी पाक मुक़दस हूंदा आहिनि नबियनि जी वीडियो न हलंदी आहे नबियनि जी फिल्म न हलंदी आहे उन्हनि जी फिल्म माज़ल्लाह हलाइणो ईअं आहे ॼण उन्हनि खे अदाकारनि सां तशबीह ॾियणी आहे रब थो फरमाए वइन कुंत मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन फरमाए नबी सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन वाक़े बयान करण खां पहिरियां तू भी आम इंसान वांगुरु बेख़बर तोखे भी ख़बर न आई तोखे इन वाक़े जी ख़बर तॾहिं पहुती आहे न कुस्सो अलैका अहसनल क़सस तुंहिंजे मथां जॾहिं मां किसो बयानु कयां थो पोइ तोखे ख़बर पई आहे नबी चओ इल्मु ग़ैब न ॼाणींदो आहे नबी इल्मु ग़ैब न ॼाणींदो आहे नबी जे इल्मु ग़ैब ॼाणे हा नबी त नबीअ खे तकलीफ़ूं न अचनि हे पूरो वाक़ियो तव्हांखे ॿुधाईंदो जे नबी इल्मु ग़ैब ॼाणे हा याकूब अलैहिस्सलाम पुट जे ॾुख में रोई 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 अखियूं विञाए न वेहे ख़बर हुजे सा पुट मुंहिंजो चेहरो फलाणी जाइ ते वेठो मरण खां बाद में वली कान थो ॼाणे ज़िंदा ख़ुदा जो नबी वेठो 14 साल तक़रीबन जेल में यूसुफ अलैहिस्सलाम इन खां पहिरियों ॿी ज़िंदगी मिस्र जे अंदरि गुज़ारी अथई याकूब अलैहिस्सलाम रोई 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 वब इज़्ज़त आई नाओ मिनल हुज़्न फहुव क़दीम पूरो क़ुरान बयान थो फरमाए रोई 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 अखियूं विञाए वेही रहियो नज़र विञाए वेही रहियो अल्लाह ख़ुद दुआ त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे सही सही क़ुरान करीम जे सम्झण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए असां किसा ॿुधी ॿुधी बेकुल थी विया आहियूं कहाणियूं ॿुधी ॿुधी बेकुल थी विया आहियूं क़ुरान करीम जॾहिं ॿुधंदासीं ख़ुदा जो क़सम कूड़ा किसा कहाणियूं सभु टुटी भॼी बोर थी पवंदा इहे सभु विसरी वेंदियूं असांखां अल्लाह ख़ुद दुआ अल्लाह सुब्हानहु व तआला मूंखे सही बयानु करण जी तौफ़ीक़ करे तव्हांखे सही सम्झण जी इनायत फरमाए ऐं उन खां बाद अल्लाह सुब्हानहु व तआला अमल करण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए इंशा अल्लाह ॿी अरबा ते इन वाक़े जी शुरूआत थी पवंदी त वाक़े जी शुरूआत कीअं थी थिए अल्लाह ख़ुद दुआ त अल्लाह सुब्हानहु व तआला सभिनी खे दुनिया आख़िरत जूं भलायूं नसीब इनायत फरमाए इंशा अल्लाह मुसलसल हे दर्स काफ़ी कमी कोताही थी वई आहे ख़ुदा को मां इस्तग़फ़ार थो घुरां कुझु कम धम थी विया न थियणो खपे हा ईअं पर कमियूं कोताहियूं थी वयूं आहिनि ख़ुदा को माफ़ी था घुरूं इंशा अल्लाह आईंदा अरबा ते मुसलसल दर्स हलंदो पर इंसान कॾहिं कमुकार थी थो वञे त हिकु ॾींहुं अॻिते अंगारो रखंदासीं पर इनशा अल्लाह कोशिशि करे अरबा मिस न कंदासीं तव्हां सभिनी खे इहा ई दावत आहे इनशा अल्लाह पाण बि शरीक थियो पंहिंजे नौजवान पंहिंजे इन साथियुनि खे बि शिरकत जी दावत ॾियो था जे ॿुधी करे हिन यूसुफ अलैहिस्सलाम क़ुरान पाक जे वाक़े मुंहिंजी इबरत सबक़ु नसीहत वाइज़ो ऐं उन नसीहतूं जेके आहिनि हासिलु कजनि ता त अल्लाह तबारक व तआला असांजी दुनिया आख़िरत ॿई भलियूं ऐं चङियूं बणाए वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।